मूंखे फाइंड आउट करणो आहे उल्हासनगर में जेके सिंधी स्कूल्स आहिनि उन में सिंधी भाषा जो छा सिचुएशन आहे। सिंधी अरबी में थी पढ़ाई वञे, सिंधी देवनागरी में थी पढ़ाई वञे, कि सफ़ा नथी पढ़ाई वञे, कहिड़े स्टैंडर्ड्स खां थी पढ़ाई वञे, मूंखे फाइंड आउट करणो हुयो। जय झूलेलाल। असीं वेठा आहियूं RGS स्कूल में ऐं हाणे मुखातिब थींदासीं अरुणा बेदी सां, जेका हाई स्कूल जी प्रिंसिपल आहे। बिफोर दैट मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे, अॼु मां आशा दी खे कंपनी थी ॾियां। मूंखे फाइंड आउट करणो आहे उल्हासनगर में जेके सिंधी स्कूल्स आहिनि उन में सिंधी भाषा जो छा सिचुएशन आहे। सिंधी अरबी में थी पढ़ाई वञे, सिंधी देवनागरी में थी पढ़ाई वञे, कि सफ़ा नथी पढ़ाई वञे, कहिड़े स्टैंडर्ड्स खां थी पढ़ाई वञे, मूंखे फाइंड आउट करणो हुयो। मां आशा दी खां पुछोमांनि इफ आई कैन कम अलॉन्ग, छाकाणि त आशा दी सिंधी स्कूल्स में वेंदा आहिनि, चेक कंदा रहंदा आहिनि एंड टीचर्स प्रोवाइड कंदा आहिनि, सभु कुझु कंदा आहिनि सिंधी स्कूल्स लाइ। सो या अॼु असां RGS स्कूल में आहियूं। मां अरुणा बेदी मैडम जे साम्हूं वेठी आहियां, जेके प्रिंसिपल आहिनि सेकेंडरी सेक्शन जा, एंड उन्हनि खां थोरा सुवाल था पुछूं। अरुणा बेदी मैम, तव्हां प्लीज़ पंहिंजे बारे में थोरो ॿुधायो। मां मिसिस अरुणा बेदी 37 सालनि खां हिन स्कूल जी सर्विस में आहियां। पहिरीं मां हिते प्राइमरी सेक्शन पढ़ायो, सेकेंडरी बि पढ़ायो आहे, कॉलेज के बि पढ़ायो आहे। लास्ट 12 सालनि खां हिते प्रिंसिपल जी पोस्ट ते आहियां। त हिते RGS स्कूल उल्हासनगर कैंप नंबर 4 में आहे, चौथे नंबर में आहे। RGS स्कूल में सिंधी पढ़ाई वेंदी आहे? हा, RGS स्कूल में अॼु 37 सालनि खां जॾहिं खां मां आहियां, 82 में मां जॉइन थी हुयसि। जीअं त माइनॉरिटी स्कूल आहे ऐं सिंधी जी संस्था आहे, सिंधियुनि जी संस्था आहे। सिंधीअ खे असां इम्पोर्टेंस ॾिनो आहे। कंपोजिट सिंधी जेकी हिंदीअ सां गॾु पढ़ाई वेंदी आहे, पहिरीं इहा कंपोजिट संस्कृत सां गॾु पढ़ाई वेंदी हुई ऐं असां हमेशह इन जो ख़्यालु रखियो आहे त ॿारनि खे जेके सिंधी आहिनि उन्हनि खे सिंधी पंहिंजे लिटरेचर ऐं साहित्य जे बारे में ॼाण मिलंदी रहे। त सिंधी अरबिक में पढ़ाई वेंदी आहे, अरबी स्क्रिप्ट के देवनागरी स्क्रिप्ट? न, देवनागरी स्क्रिप्ट में पढ़ाई वेंदी आहे, छो त ॿार नया आहिनि, 5 दर्जे खां पढ़ाई थी वञे, त इन करे उन्हनि खे सेखारण में थोरो प्रॉब्लम्स ईंदा हुया। पर हाणे हिन साल खां असां सोचियो आहे, आशा चांद जी मदद सां, उन्हनि जी जाम फोर्स हुई, त असां छो न अरबी सिंधी कयूं। ऐं गवर्नमेंट बि असांखे किताब हासिलु करे ॾिना आहिनि अरबी सिंधीअ में, त उहा सहूलियत हुअण जे करे असां ॿारनि खे अरबी सिंधी बि पढ़ाए सघूं था। हिन साल असां 5 दर्जे खां बि अरबी सिंधी पढ़ाइण जी पूरी कोशिश कंदासीं। लवली। त 5th to 10th RGS स्कूल में, जेको उल्हासनगर कैंप नंबर 4 में आहे, देवनागरी पढ़ाई वेंदी आहे, अरबी सिंधी चालू थियण वारी आहे जल्दी। थैंक यू वेरी मच। वेलकम। हाणे नेक्स्ट स्टॉप आहे स्वामी शांति प्रकाश इंग्लिश एंड सिंधी हाई स्कूल। आई एम वेरी एक्साइटेड टू सी हिते छा थींदो आहे। शांति प्रकाश स्कूल में आयो। शांति प्रकाश स्कूल ॾाढो ब्यूटीफुल कैंपस अथनि एंड हाणे CBSE बि चालू कयो अथऊं, CBSE मीडियम इंग्लिश में। हा, इंग्लिश में। एंड उन्हनि जा जेके इंचार्ज आहिनि दुर्गा मैडम एंड हेड GS आहूजा सर आहिनि, जेके हितां जा मैनेजमेंट संभालींदा आहिनि शांति प्रकाश स्कूल जा। हाणे असां हिते सभु ॻाल्हायूं पिया, सिंधी अरबिक में थी सेखारे वञे कि देवनागरी में, ऐं कहिड़े दर्जनि में थी सेखारी वञे। CBSE इंग्लिश मीडियम जेको तव्हां चालू कयो आहे, उन जी स्ट्रेंथ घणी आहे, घणा ॿार आहिनि? 136 टोटल। त इहो नर्सरी ऐं PG to 4। ओके। एंड इनमें लॻभॻि सिंधी ॿार घणा हूंदा? 80%। वाओ, 80% सिंधी ॿार। असां हाणे GS आहूजा सर एंड दुर्गा मैडम एंड मां एंड आशा चांदी असां डिस्कस पिया कयूं कि सिंधी ओरली नर्सरी खां कीअं सेखारी वञे। त असां हाणे डिस्कस था कयूं कि अगरि मां अची करे जेके सिंधी संगत नंढनि ॿारनि जा ठाहिया अथऊं बैत, उहे सेखारियां। आर यू ओके विद दैट? हा, आई हैव नो प्रॉब्लम। त पोइ बट मूंखे पेरेंट्स सां कंसर्न करणो पवंदो हिन ॻाल्हि जे लाइ। अगरि उहो विलिंग आहिनि त असांजे स्कूल जे तरफ़ां जीअं मिस्टर GS आहूजा सर जन चवंदा तीअं असां फॉलो कंदासीं। ओरली जेकी परमिशन आहे उहा GS आहूजा सर था ॾियनि। सर, तव्हां इन ॻाल्हि लाइ छो सहमत आहियो? तव्हांजे हिसाब सां सिंधी बैत सेखारणु खपनि ॿारनि खे? सेखारणु घुरिजनि, पर उन सां गॾु पेरेंट्स ऐं मैनेजमेंट खां बि मंज़ूरी वठनि। राइट। उहो जेको प्रोसीजर आहे सॼो ॾाढो माना कंफ्यूज़िंग आहे कि तव्हांजे हिसाब सां मैनेजमेंट सम्झी वेंदी एंड प्रोसेस जल्दी थी वेंदो। जेको ओरल बैत सेखारे वेंदा उहो मां मुख्य अथॉरिटी आई ॾेई सघां थो, पर पेरेंट्स खां मंज़ूरी वठणु ज़रूरी आहे।
राइट लगे त अथो कि हिते कुछ असां करे सघंदासीं प्रोवाइडेड ऑफ कोर्स पेरेंट्स जी मंजूरी हुजे आई एम वेरी एक्साइटेड आई एम हैप्पी टू कम एंड हेल्प जेको भी तव्हां शेड्यूल ठाहियो नो थैंक यू जेको भी शेड्यूल असां ॿारनि जो फिक्स करे सघूं जेस आहूजा सर थैंक यू वापस का थैंक यू ओके ओके थैंक यू सो मच हाणे मूंसां गॾु मिसिस वर्षा मामताणी ये प्रिंसिपल इन 1st to 7th स्टैंडर्ड जा इंग्लिश मीडियम एंड 5th to 7th स्टैंडर्ड सिंधी मीडियम तव्हां पंहिंजे स्कूल में हिते शांति प्रकाश स्कूल में 5th to 7th सिंधी मीडियम सब सब्जेक्ट सिंधी मीडियम में इट्स अरेबिक अरेबिक न बट सिंधी अरबी हिकिड़ो सब्जेक्ट आहे कि बाक़ी सभी सब्जेक्ट सिंधी में ही है अच्छा त खाली 5th to 7th छो 8 to 10th अलग मैडम है अच्छा पर आए सेपरेट हाँ मैडम वो भी सिंधी मीडियम दी अलग है 1st to 5th वो भी आए 1st to 5th नहीं है 5th to 7th सिंधी अरेबिक पर 1st to 5th सिंधी मीडियम काने 1st to 4th नहीं है अच्छा हिते 5th खां सिंधी मीडियम अवेलेबल आहे स्कूल पढ़ाई 5th to 10th ताईं एंड जेको इंग्लिश मीडियम आहे उनमें सिंधी एज अ सब्जेक्ट आहे जी हाँ आहे 5 खां 7 दर्जे ताईं सिंधी देवनागरी आहे ओके अरबिक में न पर 1st स्टैंडर्ड में अरेबिक चालू कई आहे उनमें 16 अखर सेखारिया वंडरफुल त हे फर्स्ट खां जेको चालू कयो इहो इंग्लिश मीडियम में इंग्लिश तव्हां सिंधी अरबिक चालू कयो असां सिंधी जी हा कंग्रेचुलेशन थैंक यू शांति प्रकाश स्कूल 5 नंबर में हर स्टैंडर्ड में माना कटे सटे होड़ा सिंधी अरबी भी सेखारींदा आहिनि सिंधी देवनागरी हाउ लवली इहो थियो शांति प्रकाश स्कूल जो हाणे असां मिलो था ॿिए स्कूल में थैंक हाणे असां नेताजी स्कूल में आया आहियूं रेखा ठाकुर दी जे साम्हूं वेठा आहियूं इहे नेताजी स्कूल जा प्रिंसिपल आहिनि बट ऑल्सो शी इज़ द सेक्रेटरी ऑफ सिंधु एजुकेशन सोसाइटी ऐं आई एम हाणे सफ़ा माइंड ब्लोन छाकाणि त एॾी लंबी लिस्ट आहे ऑफ ऑल द इंस्टीट्यूशन्स दैट शी हेड्स प्रेज़ेंटिंग टू यू द लवली रेखा दी तव्हां कहिड़े कहिड़े इंस्टीट्यूशन्स जा हेड आहियो जय झूलेलाल मां रेखा ठाकुर मां सिंधु एजुकेशन सोसाइटी उल्हासनगर जी जेका सभिनी खां पुरानी सिंधी संस्था आहे जंहिंजा जाम सारा इंस्टीट्यूशन्स पूरे उल्हासनगर में हलनि था जाम सारा स्कूल्स कॉलेजिस जीअं त सिंधु एजुकेशन सोसाइटी जे अंडर 4 इंग्लिश मीडियम स्कूल्स आहिनि 3 जूनियर कॉलेजिस 1 डिग्री कॉलेज and 3 Sindhi medium schools and 2 Hindi medium schools and apart from it is a proud moment for all of us that from last year we have started with semi-English with Sindhi subject. Your semi-English with Sindhi subject mana? It is like 12 English padhna but Sindhi subject will be the compulsory subject in first language. Lovely. And उनमें भी एक जाम सुठी ॻाल्हि आहे कि असां वटि सिंधी ॿारनि सां गॾु नॉन सिंधीज़ भी सिंधीज़ था पढ़नि वाओ मां जंहिंमहिल होली क्रॉस स्कूल में हुयमि त मूंखे कोई ऑप्शन न हूंदो जंहिंमहिल मूंखे मराठी एज अ कंपल्सरी सब्जेक्ट हुयो त आई एम वेरी हैप्पी टू सी कि सिंधी भी कंपल्सरी सब्जेक्ट आहे दी तव्हांजे स्कूल्स में सिंधी लैंग्वेज जो छा स्टेटस आहे पढ़ाई वेंदी आहे कहिड़े कहिड़े दर्जनि में एंड अरबिक के देवनागरी हूअं त असां जीअं मां ॿुधायो कि असां वटि सिंधी मीडियम स्कूल्स बि आहिनि उनमें सिंधी पढ़ाई वेंदी आहे पर गॾी गॾु जीअं आशा चांद मैडम आहिनि जेके जाम कुछ करे रहिया आहिनि पंहिंजे असांजे सिंधी लैंग्वेज जी प्रमोशन जे लाइ उन्हनि जा जेके बि पोएम्स ऐं स्टोरीज़ जा जेके वीडियोज़ आहिनि उहे असां पंहिंजा जेके बि सिंधी ॿार आहिनि उहे इंग्लिश मीडियम हुजे या सिंधी मीडियम उन्हनि खे वीकली वंस असां एडी रूम में उहे सभु पोएम्स एंड स्टोरीज़ सेखारींदा आहियूं वंडरफुल ऐं दी सिंधी लिखणु जेको लिखणु पढ़णु थींदी आहे उहे कहिड़ा देवनागरी आहे की अरबिक आहे सिंधी मीडियम में त अरेबिक ई आहे एंड इंग्लिश मीडियम में देवनागरी स्क्रिप्ट आहे बट आशा दीदी जे मोटिवेशन सां नेक्स्ट ईयर वी आर प्लानिंग टू स्टार्ट विथ अरेबिक लिपि also. It was so lovely to meet you. Thank you. Same here. Keep up the good work. Hello, असां हाणे झूलेलाल स्कूल में आहियूं जेको पहिरें नंबर में आहे हे HMN हेड मिस्ट्रेस स्टैंडर्ड्स 1st to 4th प्राइमरी राइट प्राइमरी सेक्शन जा HMN मिसिस थॉमस HMN हेड मिस्ट्रेस आहिनि ऑफ प्री प्राइमरी हाणे मूंखे तव्हां ॿिन्हिनि खां हिते पुछणो आहे HMs खां व्हाट इज द स्टेटस ऑफ सिंधी in your standards, in your department? In my pre-primary section, we have started poetries and storytelling in Sindhi. That we have already started. And so you mean Sindhi oral. Spoken Sindhi? Spoken oral, Sindhi? Oral poetries. Poetry, poems. So Sindhi poems and stories which is provided by Sindhi Sangat. Sindhi Sangat. Yeah. Because there's nobody else making content, right? Yeah. So yeah, fantastic. Thank you. Now, in your standards,
what is the status of Sindhi? हाँ हिन महिल ताईं सिर्फ़ु असां ओरल अल्फाबेट्स बि कयासीं जेको असांखे ऐप ॿुधायो मैडम आशा चांद उनजे थ्रू असां ओरल सिंधी कई पर हाणे अलफ़ बेबदक बि कई आहे ओरल कई आहे बेबिली बि कई आहे बिल्कुलु ऐं अंदरो मां ख़ाली बि कयो आहे पर हाणे हींअर ईंदड़ साल खां फर्स्ट स्टैंडर्ड में असां टेक्स्ट बुक स्टार्ट कंदासीं मतिलबु टेक्स्ट बुक जी इंट्रोडक्शन कंदासीं जंहिंमें फर्स्ट स्टैंडर्ड जा ॿार सिखंदा ऐं साइमल्टेनियसली फिफ्थ स्टैंडर्ड में बि ॿिन्ही हंधि साइमल्टेनियसली असांजो सिंधी अरेबिक चालू थींदो I was about to ask देवनागरी के अरेबिक स्टार्ट कंदासीं देवनागरी त इयर्स टुगेदर खां असांजे स्कूल में आहे राइट झूलेलाल स्कूल फेमस आहे उल्हासनगर पहिरें नंबर में उल्हासनगर 1 में उल्हासनगर 2 झूलेलाल स्कूल सिंधी स्कूल आहे दिस इज ऑलरेडी वेल नोन राइट असांजे स्कूल जी मैनेजमेंट सिंधी असांजे स्कूल जा 90% टीचर्स सिंधी पहिरें त 80+% चई सघो पिया पर हाणे थोरो सो ॿी लैंग्वेज जा बि ॿार आहिनि त तंहिं हूंदे बि आयासीं कि 60% सिंधी ॿार त असांजो स्कूल एक्चुअली आहे सिंधी ऐं पोइ टोटली सिंधी इवन मां पाण में ॾिसो था कि सिंधी ॻाल्हायां थी वेठी त देवनागरी हमेशा खां हुई देवनागरी सालनि खां आहे मतिलबु सालनि खां ई आहे मां 25 इयर्स खां हिते आहियां देवनागरी पढ़ाई आहे पर हाणे कुझु सालनि खां असांखे लॻभॻि 3 साल थी विया आहिनि असां ऑलरेडी अरेबिक सिंधी 5th स्टैंडर्ड में इंट्रोड्यूस करे चुका आहियूं ॿार उहे 7 दर्जे में पहुची विया 5th 6th 7 और हाणे हिन साल खां असां फर्स्ट स्टैंडर्ड में चालू कंदासीं माना इहा जेका सिंधी लिपि ठेकारण जो कमु हिननि मुंहिंजे चवण खां अॻु में ई शुरू स्टार्ट करे चुका लवली थैंक यू सो मच हाणे असांजो ॾींहुं पूरो थियो बैक टू बैक सुबुह खां घणनि स्कूल्स में तव्हां आहियो 5-6 स्कूल्स में उन जे विच में बि ॿियूं मीटिंग्स हुयूं हेॾो हेक्टिक ॾींहुं हुयो हैट्स ऑफ टू यू लाइक आई एम सो इंस्पायर्ड मूंखे ॾाढो मोटिवेशन मिलियो मूंखे लॻंदो कि मुंहिंजा डेज़ ॾाढा बिज़ी हूंदा आहिनि बट माई गॉड आई एम सॉरी बट हिन एज में एॾी एनर्जी ऐं इहो मां ख़ाली हे मुंहिंजे पासे में बीठा आहिनि इन करे नथी चवां सिंधी स्कूल्स में सिंधी हेडमास्टर सां सिंधी प्रिंसिपल सां मिली करे जेके नॉन सिंधी आहिनि उहे बि जेके सिंधी स्कूल्स जा प्रिंसिपल्स आहिनि उन्हनि सां मिली करे मूंखे एॾो वधीक ख़बर पई कि छा छा प्रॉब्लम्स आहिनि रियल लाइफ प्रॉब्लम्स सिंधी सेखारी वञे कि न गवर्नमेंट जा छा प्रेशर्स आहिनि PT पीरियड जे बदिरां सिंधी विझूं ड्रॉइंग पीरियड जे बदिरां सिंधी विझूं एंड केॾा डिस्कशन्स करणा पवंदा आहिनि वरी उन्हनि जो करिकुलम ठाहिणो पवंदो आहे छा सेखारींदासीं उहो ॿुधाइणो पवंदो आहे तव्हां कॾहिं खां इहो चालू कयो प्लीज़ ॿुधायो ओनली 2 years बैक डिसेंबर 16 में असां इहा मीटिंग कईसीं त सिंधी मैनेज स्कूलनि में सिंधी पढ़ी वञे बट व्हाई इज दैट नीडेड माना उहो ऑलरेडी गिवन हुजे न हाँ उहो कोन्हे न इन जे लाइ बिकॉज सिंधी ॿोली खे अॻिते वधाइणो आहे त नंढनि ॿारनि जे ज़रिए नंढनि ॿारनि खां वधाइणो आहे वॾनि खे चऊं था त उन्हनि खे सिंधी सिखणी कान्हे उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत आहे पर नंढा ॿार तव्हांखे न चई सघंदा तंहिंजे करे ॿारनि जे ज़रिए सिंधी तव्हीं बि सिखो ॿारनि खे बि सेखारियो नो बट आई ऑल्सो थिंक नंढे हूंदे खां अगरि पेट में हली थी वञे भाषा त पोइ प्रॉब्लम नथो ॾुखियाई का बि कोन्हे न पाण मां सुठा राइटर्स पैदा थी सघनि था इन नमूने में वॾा IAS ऑफिसर्स थी सघनि था सॼो असांजे साहित्य जो वॾो ज्ञान उन्हनि खे मिली सघे थो सो मेनी पॉजिटिव एंड प्लस पॉइंट्स मां होली क्रॉस कॉन्वेंट स्कूल में हुयमि एंड मूंखे सिंधी कंपलसरी सब्जेक्ट न हुयो ऑप्शन बि न हुयो इन जे करे ॾाढी तकलीफ़ थी आहे मूंखे पंहिंजी मदर टंग में लिखणु पढ़णु घटि वधि ईंदो आहे बट आई एम सो हैप्पी तव्हां अॼु जे जनरेशन लाइ इहो कयो था एंड ॿारनि खे ख़बर बि नथी पए कि हे पुठियां छा था कनि जिन खे एक्चुअली सिखणु मिले थो उन्हनि खे त ख़बर बि नथी पए कि कीअं थो सिखणु मिले एंड केॾी जदोजहद थी आहे इहो पहुचण लाइ थैंक यू मूंखे इहो चांस ॾियण लाइ सॼो ॾींहुं तव्हांखे शैडो करण लाइ आई वॉज विथ हर ऑल डे एंड इट वॉज ब्यूटिफुल अञा इंटरव्यूज़ लाइंड अप आहिनि अञा चेटीचंड जे मेले ते वञिणो अथनि I am very lucky to get to be with you for a day. Thank you. I am also very lucky. Very talented छोकिरियूं सां गॾु हुई कुछ फाइनल मैसेज रुगो इहो ई आहे त तव्हीं पंहिंजे मन सां जेको बि कमु करियो सा दिलि सां करियो ॿोली खे वधाइण जो कमु कयो था त दिलि सां करियो त कामयाबी तव्हांजा कदम छुमंदी ठीकु आहे न थैंक यू दी प्लीज सब्सक्राइब लर्न सिंधी ऐप अथव डाउनलोड करे ॾिसो ऐं सिंधी चैनल बाबा सिंधी चैनल जे लाइ 24 कलाक जे चैनल लाइ इंस्टाग्राम ते मोदी खे मोकिलियो शशि वेम्पटी खे मोकिलियो ऐं हैशटैग असांजो DD सिंधी हा असांजो DD सिंधी विझण न विसारजो ठीकु आहे न प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो सिंधी फिल्म फेस्टिवल खे सिंधी संगत चैनल खे यूट्यूब खे सब्सक्राइब कयो ऐं असां मिलूं था ॿिए वीडियो में बाय